वापस आईस पे आऊं ईंदी आहियां थोरो घर खां परे खां वापस ईंदी आहियां त ही कॾहिं स्कूल वेंदी आहियां वापस ईंदी आहियां त रस्ते में अची बीह रहंदो आहे। हीअ अची चवंदो आहे की तव्हांजा कहिड़ा पैसा आहिनि, पैसनि तां हथु खणो, तव्हांजा पैसा नथो ॾियां, बल्कि तोखे अगवा कंदुसि, तुंहिंजी माउ खे नुक़सानु पहुचाईंदुसि, तोखे मारे छॾंदुसि, तुंहिंजी माउ खे क़तल कंदुसि। ही मतिलबु एतिरो हू हरेसमेंट थो करे सिधी सिधी। ऐं SHO वटि वञो था त हीअ असांखे चवे थो की मूंखे असांजा प्रूफ ॾियो। अञा हिनखे घणा प्रूफ ॾियो, असांजे वॉइस आहिनि, असांजे हर शइ आहे। इवन SSP जो ऑर्डर आहे, हुन खां बावजूदि ही को एक्शन कोन पियो खणे। SHO खे असां पैसा बि ॾिना आहिनि ऐं जेको चवे पियो हू करूं पिया, पर SHO को एक्शन कोन पियो खणे। अच्छा, घणनि ॾींहंनि खां पुटु तव्हां स्कूल न वञी सघिया आहियो? महीने खां मथे थियण वारो आहे, तक़रीबन 1 महीनो थी वियो। मुंहिंजा एग्ज़ाम्स बि ईअं ई निकिरी विया ऐं तव्हां ॾिसो पाण ॿुधायो पढ़ाई जो केतिरो लॉस आहे। ऐं 8th क्लास जी स्टूडेंट आहियां, मुंहिंजो अॻिलो साल बोर्ड जो आहे ऐं 8th क्लास जे लाइ इम्पोर्टेंट आहे। उन खां बावजूदि मुंहिंजा एग्ज़ाम्स निकिरी विया सिर्फ़ु आबिद ऐं SHO जे करे। अच्छा, उहो थ्रेड जेको ॾिए थो तव्हांखे, उहो केरु आहे, उनजो नालो थोरो ॿुधायो? आबिद अली। अच्छा, आबिद अली किथे जो वेठो आहे? ही हिते रहंदो आहे, इकरा स्कूल वटि। खॾड़े में ई वेंदो? जी, खॾड़े जो ई आहे। SHO चवे थो की मूंखे प्रूफ ॾियो, ऐं असां वटि प्रूफ आहिनि। हुन खां बावजूदि हुनखे अञा प्रूफ खपनि। सिधी सिधी ॻाल्हि, हुनखे अरेस्ट ई कोन करिणो आहे। हुन असां खां बि 10,000 वरिता आहिनि ऐं हुन आबिद खां बि पैसा वरिता आहिनि। इन करे ई हू करे SHO रिश्वत ते हले पियो ऐं SHO खे हितां कढाइणु खपे। ही कंहिं कम जो कोन्हे, हिनखे अलाए कंहिं SHO ठाहियो।